यूं संगत में सुनी था सलाह त गिला में था शामिल थियूं। यूं संगत में सुनी था सलाह त गिला में था शामिल थियूं। कयूं हरू भरू था वाह वाह, कयूं हरू भरू था वाह वाह त गिला में था शामिल थियूं। यूं संगत में सुनी था सलाह त गिला में था शामिल थियूं, त गिला में था शामिल थियूं। कबीर मलिक कम्युनिकेशन प्रेजेंट। खामोशी असां खां रहणो न थींदो, कूड़ो असां खां हणणो न थींदो। खामोशी असां खां रहणो न थींदो, कूड़ो असां खां हणणो न थींदो। सचु चऊं था जे ॼाणे अला त गिला में था शामिल थियूं, त गिला में था शामिल थियूं। अलाए त काॾे दौर वञे थो, और खां थींदो और वञे थो। अलाए त काॾे दौर वञे थो, और खां थींदो और वञे थो। भलो समझी था कयूं भला त गिला में था शामिल थियूं, त गिला में था शामिल थियूं। कबीर मलिक कम्युनिकेशन प्रेजेंट। मोहम्मद अली गुञा जे वफाई कयूं था, संगत में केॾी सचाई कयूं था। मोहम्मद अली गुञा जे वफाई कयूं था, संगत में केॾी सचाई कयूं था। जे कयूं था कंहिंजी परवाह त गिला में था शामिल थियूं, त गिला में था शामिल थियूं। यूं संगत में सुनी था सलाह त गिला में था शामिल थियूं। यूं संगत में सुनी था सलाह त गिला में था शामिल थियूं। कयूं हरू भरू था वाह वाह, कयूं हरू भरू था वाह वाह त गिला में था शामिल थियूं। यूं संगत में सुनी था सलाह त गिला में था शामिल थियूं, त गिला में था शामिल थियूं।